सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़िम सिजावल में पिणु वफ़ाक़ी सरकार जी ज़्यादतियुनि तोड़े वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ कराची खां इस्लामाबाद लाइ निकितल अवामी लॉन्ग मार्च जी आजिया जूं तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर सुल्तान फारूकी जी ख़बर मूजिब बिलावल भुट्टो जे इस्तक़बाल लाइ पीपी ज़िले सिजावल पारां शहर में 2 इस्तक़बालिया कैंपूं क़ाइम कयूं वियूं आहिनि। शहर जे ईंदड़ वेंदड़ रस्तनि ऐं चौकनि खे पीपीए जे झंडनि ऐं बैनरनि सां सिंगारियो वियो। तोड़े अवामी लॉन्ग मार्च जी आमद ते इंतज़ामिया तरफ़ां सिक्योरिटी जे लाइ गैर मामूली गैर उपाउ पिणु वरिता विया आहिनि। समूरनि रोडनि ते पुलिस जा दस्ता मुक़रर कया विया आहिनि। इन खां अलावा पीपी जे जालनि में वॾो जोश जज़्बो नज़र अची रहियो आहे। जॾहिं त सिजावल ज़िले जे हदनि में बिलावल भुट्टो ज़रदारी जी लॉन्ग मार्च पहुचण ते पीपी ज़िले सिजावल जे सदर एमपीए मोहम्मद अली खान मुल्कानी डिप्टी स्पीकर रियाना लगारी जी अॻवानीअ में शानदार आदरभाव कयो वेंदो। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।